अॼु असीं अलिफ बे जे आवाज़नि कक पटीअ जी टीह पटीअ जी मश्क 12हें किताब जे सबक़ नंबर 3 मां कंदासीं। टी पटी आहे ए। सबक़ 3 मंझि जेके बसरी लफ़्ज़ ॾिनल आहिनि उहे आहिनि हीअ ऐं आहे। पहिरियों लफ़्ज़ भित भ ए भि त ए त भित। ॿियो लफ़्ज़ छित छ ए छ त ए त छित। टियों लफ़्ज़ तिॾ त ए ते ॾ ए ॾ तिॾ। हिन सबक़ में हेठि ॾिनल लफ़्ज़ पहिरीं पटी ॿीं पटी ऐं टीं पटीअ मां वरितल आहिनि। पहिरियों लफ़्ज़ ॾ ॾ ॾ ॾ। ॿियो लफ़्ज़ गा ॾा ग आ गा ॾ आ ॾा गा ॾा। टियों लफ़्ज़ भ ॻा भ भ ग आ गा भ गा। चौथों लफ़्ज़ ते खा त ए ते ख आ खा ते खा। पंजों लफ़्ज़ वे ख व ए वे ख अ ख वे ख। छहों लफ़्ज़ छ ट छ अ छ ट अ ट छ ट।